नाज़िया मीर। नाज़िया 8 फरवरी 2024 2 साल मुकम्मल थिया हिन हुकूमत के हिन हुकूमत जी जेका कारकर्दगी रही हिन 2 सालन दौरान उन ते पिण असीं गुफ्तगू कंदासीं। केतिरो ही हुकूमत अवाम के जेके अवाम सां वाइदा जेके कया विया उन्हनि ते पूरो लही सघी, केतिरो अवाम के रिलीफ ॾेई सघी, उन ते गुफ्तगू कंदासीं। ऐं जेको हिकिड़ो तमामु पुराणो मुतालबो आहे, ॾहाकनि खां असीं सभु ॿुधंदा पिया अचूं ऐं हर इलेक्शन खां पोइ हिकिड़ो आवाज़ु थींदो आहे त हीअ जेके चूंडूं थियूं हीअ शफ़ाफ़ न थियूं, हीअ चूंडूं इन्हनि चूंडुनि में धांधली थी ऐं हीअ तकरारी चूंडूं रहियूं ऐं हीअ सिलसिलो ॾहाकनि खां सालनि खां हलंदड़ अचे पियो। ऐं हर भेरे जेका बि हुकूमत ईंदी आहे असां ॾिसंदा आहियूं अहिड़ा ऐलान बि थींदा आहिनि त हिन भेरे असांजी इहा तरजीह हूंदी त चूंड सुधारनि ते फोकस थींदो ऐं जेका ऑपोज़िशन में पार्टियूं हूंदियूं आहिनि उहे इन मामले ते असांखे एहतजाज कंदे नज़र ईंदियूं आहिनि। ऐं हर भेरे साल गुज़री था वञनि असां ॾिसूं था इहो सिलसिलो रिपीट थींदे असांखे नज़र ईंदो आहे। हिन वक़्तु नाज़रीन जेको हुकूमती इत्तेहाद आहे जंहिंमें जेके हुन में पार्टियूं शामिल आहिनि, हुकूमत जूं 2 वॾियूं पार्टियूं मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ुदि हिन मुतालबे खे वठी करे केतिरे ई वक़्त ताईं हिन स्ट्रगल में नज़र आयूं असांखे त मुल्क अंदरि शफ़ाफ़ चूंडुनि जे हवाले सां को मैकेनिज़म जोड़ण जी सख़्तु ज़रूरत आहे जंहिं ते अमल थिए ऐं उन खां गॾोगॾु पर जॾहिं बाद में हू इक़्तिदार में आयूं त इन खां पोइ हीअ रुॻो अमल बयाननि ताईं हीअ मामिलो असांखे नज़र आयो। गुज़िरियल ॾींहुं ऑपोज़िशन एहतजाज जो सॾु ॾिनो ऐं ख़ासि करे ऑपोज़िशन इत्तेहाद JUI पारां बि गुज़िरियल ॾींहुं एहतजाज कयो वियो। मिक्स रिस्पॉन्स साम्हूं अचे पियो। ऑपोज़िशन इहा दावा करे पई त जेको असांजो एहतजाज हो उहो कामयाबु रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेतोणीकि असांखे तमामु घणियूं रुकावटूं गिरफ़्तारियूं बि असां ॾिठियूंसीं, ॿिया बि मामला हुआ, पर उन बावजूदि असां माण्हुनि खे ॿाहिरि कढण में या पंहिंजो मौक़िफ़ माण्हुनि ताईं पहुचाइण में कामयाबु नज़र आयासीं। सागिरद हुकूमत बि अहिड़ी दावाऊं करे पई त अवाम ऐं समूरनि जेके इंतिशारी सियासत कंदड़ टोलो आहे उनखे यकसर रद्द करे छॾियो आहे। ऐं गुज़िरियल ॾींहुं बि अहिड़ी सूरत हाल रही। पंजाब जी चीफ मिनिस्टर जी इहो चवणु आहे त ज़ीरो शटर डाउन हो, ज़ीरो शटर बंदि हो ऐं ज़ीरो जेको फीता रोक जे हड़ताल जो चयो वियो उहो बि ज़ीरो असांखे नज़र आयो। ऐं हीअ जेको नाज़रीन समूरो मामलो आहे या जेको असुलु सुवालु आहे शफ़ाफ़ चूंडुनि जो या इन हवाले सां को मैकेनिज़म जोड़ण जो, छा उन ते हाणे को इतफ़ाक़ थी सघंदो इन माहौल में? चूंडुनि जे हवाले सां जेको ही मुबैना धांधलियुनि खे वठी करे जेको हीउ एहतजाज ऑपोज़िशन कयो आहे उनखे कामयाबु चइजे, नाकाम चइजे ऐं जेकॾहिं हीउ एहतजाज पंहिंजा घुर्बल मक़सद या मोट मारण में नाकाम रहियो त उन जा कारण कहिड़ा आहिनि? छा लीडरशिप जो न हुअणु? गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठोसीं त महमूद ख़ान अचकज़ई समेत जेके मुख्य लीडरशिप हुई उहा असांखे ग़ाइबु नज़र आई हिन समूरे माहौल मां। छा उन जो न हुअणु कारण हो? छा ऑपोज़िशन पंहिंजो जेका मक़बूलियत जिन जी दावा PTI बार बार कंदी आई आहे त असांजी मक़बूलियत तमामु घणी मौजूदु आहे, छा उहा उनजो ग्राफ हेठि पियो वञे? उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। हिकु ॿी डेवलपमेंट असांखे इंटरनेशनल फ्रंट ते नज़र अचे पई त गाज़ा पीस बोर्ड जेको जुड़ी चुको आहे, पाकिस्तान जो हिसो आहे ऐं उनजो पहिरियों इजलास 19 तारीख़ ते वॉशिंगटन में थियणु वञे पियो जंहिंमें पाकिस्तान पिणु शरीक थियण जो फ़ैसिलो कयो आहे। उनखां सवाइ नाज़रीन असां वीकेंड ते ॾिठोसीं त हिकु तमामु अफ़सोसनाक असांखे सूरत हाल नज़र आई। दहशतगर्दी जो हिकु तमामु वॾो वाक़ियो असांखे वफ़ाक़ी राजधानी में नज़र आयो। उनखां अॻु असां कोयटा में बि इहा सूरत हाल, कोयटा समेत बलूचिस्तान जी 12 शहरनि में इहा सूरत हाल ॾिठीसीं। दहशतगर्दी जे हवाले सां जेको तमामु वॾी जेका सूरत हाल वक़्तु जेको वॾो चैलेंज नज़र अचे पियो उन हवाले सां बि हुकूमत बार बार इहा ॻाल्हि करे पई त असांखे इत्तफ़ाक़ राय जी ज़रूरत आहे, पर उहो इत्तफ़ाक़ राय थी छो न पियो सघे? उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके पैनल में नाज़रीन 3 एक्सपर्ट्स मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ख़ुर्शीद अब्बासी साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन सीनियर सहाफ़ी तजिया निगार डेली सिंधिया जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि ऐं सीनियर एनालिस्ट आहिनि, कानूनदान आहिनि जावेद काजी साहब, उहे पिणु हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी अव्हां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। ऐं अबाई साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। 2 साल असां हुकूमती कारकर्दगी जा 2 साल ई रहिया आहिनि ऐं ज़ाहिर आहे ऑपोज़िशन जा पंहिंजियूं ॻाल्हियूं आहिनि, पंहिंजा मामला आहिनि ऐं हुकूमत बि हिन विच में खोड़ दावाऊं कंदी आई त असां इंटरनेशनल फ्रंट ते खोड़ मामलनि खे खणी आयासीं, पंहिंजी मईशियत खे असां ICU मां ॿाहिरि कढी आयासीं, डिफ़ॉल्ट खां ॿाहिरि कढी आयासीं। उनखां सवाइ उहो ॼाणाइनि पियूं त उनखां सवाइ बि खोड़ हुकूमत जे क्रेडिट ते मामला आहिनि। अव्हां कीअं ॾिसंदो, छा चवंदो हीअ हुकूमत जा जेके 2 साल जेको अवाम सां जेके वाइदा थिया उहे केतिरे हद ताईं पूरा थी सघिया? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मसइला जेके आहिनि उहे कॾहिं ख़तमु न थींदा आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते चेंज थींदा रहंदा पर मौजूदु रहंदा आहिनि।
पर जेका हुकूमत हूंदी आहे उनजी ज़िमेदारी थींदी आहे त उहा उन्हनि मसइलनि खे एड्रेस करे ऐं हल करण जी कोशिशि करे। हाणे हिते मामला अहिड़ा थी विया आहिनि त ॾिसो न, हिते हिकिड़े वॾे अरसे खां वठी हिकिड़ो तरक़ियाती फंड कंहिं रुकने क़ौमी असम्बली खे सूबाई खे ॾिनो थो वञे त भई तूं पंहिंजे हिसाब सां ख़र्चु कर पंहिंजे इलाइक़े में, पर उहो बड़ो मिसयूज़ थो थिए। ॻाल्हि इहा हुअणी खपे त जेकॾहिं किथे कंहिं जाइ ते कंहिं पुल जी ज़रूरत आहे ऐं इज्तिमाही मफ़ाद जे ख़ातिर पोइ रोड जी ज़रूरत आहे किथे, उहो ठहणु खपे। त हाणे हिते इहा मिसमेनेजमेंट आहे वॾी, जंहिंजे करे वॾो नुक़सानु थो थिए ऐं उहो पंहिंजे पंहिंजे माण्हुनि खे ज़ाती लेवल ते उबलाइ था कनि, करप्शन थिए थी, उहे पैसा ज़ाया थी था वञनि, उन में को फ़ाइदो कोन थो थिए। हिकु त इहा मज़ीद तौरु इहा शइ ॾिस नज़र आई आहे। ॿी ॻाल्हि इहा त जेके मुआशी मामलनि जी ॻाल्हि कई अथई त असां उहो हिमत ई मां सम्झां थो त मुआशी मामला जेके असांजा मुल्की सतह ते हल न थी सघिया आहिनि हिन वक़्तु ताईं, ऐं टैक्स एॾा वधाया विया आहिनि जो हाणे त को शरीफ़ माण्हू जॾहिं को धंधो बि करणु चाहे को त शराफ़त जो धंधो नथो रहे जेसिताईं हेराफेरी न करे या टैक्स जा पैसा न खाए या को ॿियो तरीक़ो इख़्तियार न करे। इहे जेको मजमूई तौर ते असांजे मुआशिरे ते ॾाढो बुरो असरु पियो आहे। ऐं मां सम्झां थो इन सभिनी शयुनि जी ज़िमेदार हुकुमरान आहिनि, उन्हनि खे हर सतह ते जेको आहे सो इन्हनि शयुनि सां जेको आहे सो उनखे डील करणु खपे ऐं उनखे तवज़ो ॾियणु खपे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ॿ शयूं आहिनि, हिकु त हिकिड़ी इज्तिमाही फ़ैसिला जंहिंमें तव्हां मिसाल मोटरवे ठाहे छॾिया, मिसाल तव्हां पंजाब में ॼाण विछाए छॾियो, पर सिंध में आहे त सखर खां वठी हैदराबाद ताईं जो मामिलो रुकियो पियो आहे ऐं उहे पैसा करप्शन नज़र थी विया, उहे करप्ट करण वारा माण्हू भॼी विया आहिनि, उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई थी, पैसा विया ऐं हिकिड़ो वॾो हिकिड़ो माण्हुनि जो नुक़सानु थियो। ऐं जेकॾहिं ॾिसो जेसिताईं इहे शयूं नथियूं थियनि तेसिताईं इहे मामिलो काॾे वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त शयूं तबाह थियनि पियूं या डिस्ट्रॉय थियनि पियूं पर उनजी तहमीर ते कमु तमामु घटि पियो थिए। तंहिंजे करे मां त चवंदुसि जेसिताईं इज्तिमाही मसइला नथा हल थियनि माण्हुनि जा, इज्तिमाही मसइला मतिलबु इंसाफ़ सस्तो सुठो ऐं फौरी मिलणु खपे, इहो इज्तिमाही मसइलो आहे माण्हुनि जो। ऐं तव्हांजा रोड रस्ता इस्पतालूं स्कूल उहे उन्हनि खे मेरिट जे बुनियाद ते उनखे हलणु खपे ऐं त पोइ वञी माण्हुनि जी जेका रेड़ियूं कोकूं बंदि थी सघनि थियूं। पर हाणे इहे मामला ॾाढा गड़बड़ लॻा पिया आहिनि, इहे सॼी मामला जेके हुकूमत ॾे वञनि पिया त हुकूमत खे इन्हनि ते तवजो ॾियणु खपे। ऐं मां त हमेशह चवंदो आहियां त जेके माण्हुनि जे लाइ जेके इदारा ठाहिया विया आहिनि उन्हनि जी का सर्विस ई कान्हे, उहे किथे नज़र ई कोन था अचनि, त ज़ाहिर आहे त पोइ इहो मुआशिरे में इहा चीख पुकार मचंदी ऐं सॼा इल्ज़ाम जेके हुकूमतुनि ते लॻंदा, छो हुकूमतूं वेठियूं आहिनि न, सॼी ज़िमेदारी त उन्हनि जी आहे अॻे पोइ, जेको नंढो कमु थिए वॾो थिए ख़राबु थिए सुठो थिए क्रेडिट हुकूमत खे मिलंदो, तनक़ीद हुकूमत ते थींदी। त भाई साहब तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं, हिन जो बुनियादु छा आहे? एजाज़ उमर साहब, ओपोज़िशन जो जेको एहतजाज थियो उन ते बि ज़रूरु कॉमेंट कजो, कीअं ॾिठो आहे उनखे। ऐं मौलाना फज़ल रहमान साहब गुज़िरियल ॾींहुं वारी पंहिंजी तकरीर में इहा ॻाल्हि कई त जेके बि हिन वक़्तु सूरत हाल आहे, असीं सिक्योरिटी सतह ते नाकामियूं ॾिसूं था या मुआशी फ्रंट ते जेके नाकामियूं आहिनि, उहो नतीजो आहे 8 फरवरी जी जेके चूंडियूं थियूं ऐं जहिड़े तरीक़े सां थियूं, हीउ उनजो नतीजो आहे जेको सिलसिलो सालनि खां हले पियो। छा चवंदो मां? बिल्कुलु मां सम्झां थो त कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि सही आहे त जेके चूंडूं हुयूं उहे अवामी मैंडेट जे हिसाब सां त घटि हुयूं, पर उहे कंहिं ॿिए ताक़तवर धुरियुनि जे ख़्वाहिशुनि मुताबिक़ उन्हनि जा नतीजा मालूम थिया। त जेको सूरत हाल हिन मुल्क में मौजूदु हुई त मां सम्झां थो त क्राइसिस मैनेजमेंट जी हद ताईं त जेको आहे उहो हिकिड़े लेवल जेका आहे उहा हुकूमत अचीव कई, पर जेका पब्लिक खे रिलीफ ॾियण जे हवाले सां या महांगाई घटि करण जे हवाले सां या रिफॉर्म्स करे गवर्नमेंट जा ख़र्च घटाइण जे हिसाब सां या जेके IMF वक़्तु ब वक़्तु चवंदो रहियो त भई तव्हां जेको ही सवाबदीदी अख़्तियार इस्तेमालु था कयो मालियाती मामलनि में, उन्हनि ते हिकिड़ो गवर्नेंस जो सिस्टम हुजे ऐं बाक़ाइदा हिकिड़ो रूल्स ऐं रेगुलेशन हुजनि जेके उन शइ खे कंट्रोल कनि, त उन पासे घटि नज़र थी अचे, का बि पेशरफ़्त न थींदी नज़र मूंखे त घटि में घटि नथी अचे। महांगाई बि पंहिंजी जाइ ते वधी आहे, भले हुकूमत चवे त 7.5% महांगाई आहे, सिंगल डिजिट में आहे, सभु कुझु आहे, फलाणा अलाए कहिड़े जहान में हुकूमत रहे थी, उन्हनि जो जेको पैमानो छा आहे, पर जेको आहे आम तौर ते महांगाई मौजूदु आहे मुल्क जे अंदरि उहा उन घटि थींदे नज़र कोन थी अचे, अञा बि वधंदी थी वञे, भले उहो बिजली जे बिलनि जी सूरत में हुजे, गैस जे बिलनि जी सूरत में हुजे,
आम रोज़मर्रा जे शयुनि जे इस्तेमाल जे हवाले सां हुजे। तव्हां ॾिठो त पोएं साल जेको आहे एग्रीकल्चर ॾाढो अफेक्ट थी। गवर्नमेंट सपोर्ट प्राइस IMF जे चवण ते मुक़ररु न कई ऐं हारियुनि वीचारनि खे उनजी पंहिंजी जेका कास्ट ऑफ प्रोडक्शन आहे उहा बि कोन मिली, न कणिक जी मिली न फुटिन जी मिली। ऐं नतीजे में ज़राअत जी जेका ग्रोथ रही उहा 0.5% जेको आहे क़रीब क़रीब रही। 31% तव्हां वटि फुटी घटि थी आहे। त चवण जो मक़सदु त कंहिं बि फ्रंट ते एज सच का आइडियल अचीवमेंट गवर्नमेंट जी कोन्हे। जंहिं तरीक़े सां नारा हया था वञनि त उठान पाकिस्तान या उड़ान पाकिस्तान, त उहो इश्तारनि ऐं ज़बानी कलामी हद ताईं त खणी उनखे ठीकु चई सघिजे थो। बाक़ी जेको मालियाती बहरान हो उहो बि हिकिड़े क़िस्म जो आर्ज़ी बुनियादनि ते हेॾो होॾो करे क्राइसिस मैनेजमेंट जेको आहे उहो हिकिड़ो आहे। ऐं जेके तव्हांजा फॉरेन रिज़र्व्स आहिनि उहे एक्सपोर्ट जे ज़रिए कोन था थियनि पिया। एक्सपोर्ट तव्हांजा डिक्लाइन करे आया आहिनि ऐं उहे तव्हांजे दोस्तनि जे पारां जेके चंदे में या डोनेशन में रखियल पैसा आहिनि या जेको आहे कर्ज़ तौरु ॾिनल जेके आहिनि उहे पैसा आहिनि उहे पिया आहिनि। त बाक़ी का अहिड़ी वॾी का इकनॉमिक अचीवमेंट बि मां नथो सम्झां त गवर्नमेंट जेको आहे उहा करे सघी आहे। तो आवाम खे रिलीफ ॾियण में बि नाकाम रही आहे। ऐं बाक़ी जेको आहे त हिकिड़ी जीअं मूं चयो त क्राइसिस मैनेजमेंट जी हद ताईं थोरी ठीकु आहे उहो मैनेज करे विया आहिनि। ऐं जेको तव्हां ॻाल्हि कई PTI जे एहतजाज जे हवाले सां, त मां सम्झां थो त असल में जेको हिकिड़ो फुक़दान नज़र आयो त जेके अपोज़िशन में पार्टियूं हूंदियूं आहिनि त उहे हिकिड़ो इफेक्टिव अलायंस ठाहींदियूं आहिनि, भले नंढियूं पार्टियूं हुजनि या वॾियूं पार्टियूं, पर उहो अलायंस जेको आहे जुड़ंदे नज़र न आयो। मौलाना फज़लुर रहमान बि पंहिंजे लेखे एहतजाज कयो ऐं हिन तहरीके तहफ़ुज़ आइन पाकिस्तान वारनि बि पंहिंजे लेखे कयो। ऐं उन में जेको हिकिड़ो इफेक्टिव असरु नज़र अचणु घुरिजे आहे उहो असांखे नज़र कोन आयो एहतजाज जो। ऐं कंहिं हद ताईं मां सम्झां थो त मरियम नवाज़ जी ॻाल्हि सही आहे त हीउ जेको इतिहाद हुयो PTI ऐं प्लस आइन तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जो, त उहो एॾो को वॾो असराइतो साबित कोन थियो। ठीकु, जैसा तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। काई साहिबु अवां छा चवंदो न मामले ते, जीअं एजाज साहिबु ॻाल्हि कई त एॾो को असराइतो असांखे एहतजाज ही नज़र कोन आयो जेॾियूं दावाऊं कयूं वयूं ऐं जेॾो कुझु ॿुधायो वियो। त हाणे जॾहिं ही ऑपोज़िशन बि प्रेशर न विझी सघी ओतिरो इन मामले ते ऐं अवामी प्रेशर बि असां न पिया ॾिसूं एतिरो, त हाणे ॾिसो पिया त को तकरारी चूंडनि जो बुनियादु साम्हूं रखंदे शफ़ाफ़ चूंडूं या को उन हवाले सां चूंड सुधारण जो हमेशह मामिलो उथंदो रहियो आहे। इन ते को कंसेंसस थी सघंदो, को मैकेनिज़म जुड़ी सघंदो हिन हुकूमत जे हलंदे? महिरबानी। दरअसल जेको पाकिस्तान जो वॾो डायलेमा आहे उहो आहे त शफ़ाफ़ चूंडूं थी कोन थियूं सघनि। ऐं जेका शफ़ाफ़ चूंड अगरि थी त उहा असां एक्सेप्ट था। पर हाणे त जेको 2022 वारो जेको आहे 2024 वारो, उन त जेको आहे रिकॉर्ड जेके आहिनि से तोड़े छॾिया। पर 2018 वारो मसइलो त इंतिहाई जेको आहे सो ख़तरनाक हो। तव्हां पूरो कराची जो मैंडेट जेको आहे कराची जे माण्हुनि खां खसियो। वरी तव्हां कराची जो मैंडेट 2024 में कराची जे माण्हुनि खां खसियो। अहिड़ो जेको आहे ज़ुल्म त मुंहिंजे ख़्याल में रिसेंट हिस्ट्री में कंहिं बि अहिड़े इलाइक़े सां कोन थियो आहे जेको सच जे अंदरि अर्बन हवाले सां थियो आहे। ऐं ॻाल्हि इहा आहे त उहा जेका इम्प्रूव करणी आहे, हाणे कुझु बि हुजे। असांजो कंपेरिज़न अफ़गानिस्तान सां न आहे, असांजो कंपेरिज़न ईरान सां न आहे, जेको पाकिस्तान हेॾो सारो आमरियतूं रखी अथनि जाल जहिड़ियूं दुनिया जे अंदरि को वरी बि मौजूद मुल्क आहे। हिनखे जेको बि बोटान लॻो पियो त जेको आहे सो मुल्क हाणे बैंकरप्ट थो थिए, दहशतगर्दनि जे आवाज़ गाह आहे। ख़ासि करे हिंदुस्तान हुनखे ॾाढो मक़बूल कयो। ख़ुशूसन हिन गवर्नमेंट में इहे जेके तोख उहे तमामु घणे अख़बार ताईं नथा आहिनि। हिन गवर्नमेंट जी वॾी कामयाबी आहे हिन अफ़गानिस्तान पॉलिसी मां हथ कढणु, ऐं उनजो खमियाज़ो बि हू भोगनि पिया। उहो जेको आहे सो तव्हांजी शिकिल में ऐं तमामु क्लियर ऐं वाज़िब पिक्चर जेका आहे इन हवाले सां रखे थी पई। बाक़ी जेको मुआशी तव्हांजे साम्हूं आहे, रिज़र्व तमामु सुठा अप्रूव थिया आहिनि, रेमिटेंसिस तमामु भला पिया अचनि, एक्सपोर्ट बि जेके आहिनि लिखाइनि था। पर उहो जेको ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स जे कॉन्टेक्स्ट में ॾिसे त अॻे जेको आहे 8 साल में या 2018 में
38-39 माण्हुनि खे क्लीन वाटर मिलंदो, हाणे 48% माण्हुनि खे क्लीन वाटर जेको आहे कोन थो मिले। हाणे जेको आहे सो बेरोज़गारी जेका आहे 7% आहे, इंतिहाई शदीद रिकॉर्ड जेका आहे अलार्मिंग बेरोज़गारी आहे। ऐं इहा बेरोज़गारी अगरि पूरे पाकिस्तान में 7% आहे त बलूचिस्तान में छा हूंदी, माया तो ॿी हूंदी। उन खां अलावा जेको नाज़िया हिते जेका बिलो पॉवर्टी लाइन आहे उहा हाणे वञी मतिलबु 50% में थी आहे, जेका अॼु ताईं एतिरी करे पाकिस्तान में पॉवर्टी लाइन न रही आहे। तंहिंजे करे इहे सभु इंडिकेटर जेके इकोनॉमिक आहिनि, जेके मैक्रो लेवल ते आहिनि, उहे भला रहिया आहिनि। बैंकूं सही परफॉर्म थियूं कनि, इंट्रस्ट रेट किरियो आहे, इंफ्लेशन जेका आहे सा ज़बरदस्त किरी आहे, क़ुवत ख़रीद जेका आहे माण्हुनि जी तमामु मुतासिर थी आहे। उहो ॿियो जुदा कॉन्टेक्स्ट आहे। GDP जेका ज़रायती हुई उनजा पंहिंजा हिकिड़ा कॉन्टेक्स्ट आहिनि ऐं हिन में बि शायदि उहा बहितर बि थिए। ऐं जेको पाकिस्तान बैंक रब्तो दिवालिया हो किरे थो पियो, $280 ताईं खणी वियो इमरान ख़ान, 100 रुपए ताईं गवर्नमेंट आई आहे, $280 ते हले पियो ऐं हुनखां वधीक कोन थो वधे पियो। इन लार्जली पाकिस्तान इज़ द गोइंग कंसर्न, दैट इज़ दैट पाकिस्तान जेको आहे सो हले पियो। अॻे त जेको आहे सो पाकिस्तान इमरान ख़ान जे ज़माने में सफ़ा किरी भॼी बोर थी पियो, ॿुधो न। हाणे उहो नार्सिसिस्टिक डिसऑर्डर आहे छा आहे, इमरान ख़ान जे मख़सूस माण्हू हुन सां तमामु घणी मोहबत कनि था ऐं उन जेको पंहिंजो इम्पैक्ट आहे। त हिन गवर्नमेंट जेको आहे सो हेॾो वॾो टसल आहे। तव्हां ॾिसो जेका फॉरेन पॉलिसी में वॾी अचीवमेंट आहे, पाकिस्तान करवाई थो करे। असांजे बराबरि में जेको ईरान ते जेको हमिलो पियो थिए, असांजो असांजे बलूचिस्तान जे अंदरि बि किथे एप्लीकेट करे आया आहिनि, जेके बि थिए पियो हुन में ॿाहिरियूं क़ुवतूं बि आहिनि अंदरि। इंडिजिनस हिकिड़ी जेका तमामु बेचैनी आहे हुनखे इग्नोर न करणु घुरिजे। ऐं जेको लार्जली चइजे त हिन गवर्नमेंट 10 सालनि में जेको आहे पाकिस्तान खे जेको आहे सो हिकिड़े वॾे बुरान खां कढियो आहे ऐं पाकिस्तान खे दुनिया में जेको आहे सो प्रकार जहिड़ो कयो अथई ऐं उनखां पाण खे जेको आहे सो इनकार न करणु घुरिजे। जैसे मैक्रो इकोनॉमी आहे उहा जेका आहे जेका पाकिस्तान जी जेका ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स जेका लिटरेसी रेट आहे उहो बि जेको आहे सो डिटीरियोरेट थियो आहे। ख्वांदगी शराब जेका आहे उहा बि वर्स थी आहे ऐं एम्प्लॉयमेंट जेका आहे कान का इन पूरी जेको आहे असांजे वर्ल्ड बैंक जे प्रेसिडेंट हाणे चयो त पाकिस्तान खे हर साल जेको आहे 20 खां 25 लख जॉब्स क्रिएट करणा पवंदा ऐं 10 साल में 9 करोड़ जॉब्स क्रिएट करणा पवंदा। अगरि पाकिस्तान इहे जॉब्स क्रिएट न करे सघियो त पाकिस्तान जेको आहे सो डिस्टेबलाइज थींदो, सिविल वार जा ख़दशा। राजा सिंध जे अंदरि जेका ट्रेजेडी आहे, सिंध जे अंदरि वरी शइ तमामु घणी मज़बूत थी आहे। पुलिस जो ट्रस्ट जेको आहे हलियो वियो आहे, तव्हांजे साम्हूं कोर्ट लालू पियो आहे। तव्हांजा जैकोबाद में जेको आहे सो पुलिस अगवा कयो, पुलिस थाणे में खणी छोकिरी खे रेप कयो आहे। तव्हांजो जेको हिते जमाली वारो जेको नादिर वारो वाक़ियो आहे ऐं हिकिड़ी नई जेका आहे सा जेका अचे पई बेचैनी जेका आहे सा पाकिस्तान एज़ अ रियासत जेको आहे को इहो अमेरिका वांगुरु नेवेडिया कंपनी जेका इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी $5 ट्रिलियन हिकिड़ी कंपनी आहे, जेका इंडिया जी जेका GDP आहे हुन खां वॾी हिकिड़ी कंपनी आहे। ख़ुदि इंडिया जे अंदरि सभई कंपनियूं आहिनि जेके आहिनि मुल्क में उनजो जेको आहे उहे बेनिफिट चुको आहिनि, उहे पॉलिसी ते इम्पैक्ट थी छॾनि ऐं इंडिया हुनजी जेके एंटरप्रेन्योर्स आहिनि, जेके कैपिटल इकोनॉमी जा माण्हू आहिनि उनजे इंट्रस्ट डिफेंड थी करे। असांजी रियासत जेका आहे उहा वॾेरनि चौधरीनि सरदारनि जी जेका आहे सा रियासत ऐं इहो हिकिड़ो ट्यूमर आहे, उहो तमामु ग्रो करे चुको आहे ऐं रियासत खे तमामु घणो झटको अचाईंदो। ऐं रियासत जेका आहे मिडिल क्लास बेस जेका वोट बैंक आहे हुनजी इग्नोर थी करे पई ऐं रियासत जेको आहे सो फेयर इलेक्शन कोन थी कराए सघे पई ऐं इहे सभु डिज़ास्टर्स जेके आहिनि उहे कम अज़ कम तमामु घणा शार्प थिया आहिनि, जेके इमरान ख़ान जे ज़माने में कम अज़ कम न हुआ। इमरान ख़ान जे ज़माने में फेडरेशन जेका आहे उहा रिलेटिवली हिकिड़ी काम हुई। हाणे फेडरेशन जेका आहे सा उन में दराड़ू पइजियूं आहिनि, कॾहिं पाणी जूं जेके शाकूं था कढनि, कॾहिं जेको आहे CCI जो इजलास कोन था घुराइनि पिया ऐं हिकिड़ो पंजाब सेंट्रिक जेको आहे सॼा मोटरवेज़ सभु कुझु जेको आहे सो पंजाब में थिए थो पियो। तंहिंजे करे बाक़ी टे सूबा आहिनि उनजे अंदरि ज़बरदस्त बेचैनी अची वई आहे जो फेडरेशन तमामु नाकाम वई आहे। ठीकु आहे, इसे शइ खे अॻियां वधाईंदे भाई साहब जीअं कैसा ॿुधायो ऐं त हिकिड़ी तमामु घणी बेचैनी आहे
उन्हनि टिनि सूबनि जो ज़िक्र कयो, बलूचिस्तान, केपी ऐं सिंध जे अंदरि बि बेचैनी हिकिड़ी मौजूदु आहे। पर हिन बेचैनी जे हल जे वाला हुकूमत बार बार ॿुधाए त थी असां सभिनी खे गॾिजणो पवंदो, हीउ तमामु घणो दहशतगर्दी जो वॾो चैलेंज आहे। अॼु बि ख्वाजा आज़िज़ साहिबु ऐवान में इहो ॻाल्हाईंदे इहा ॻाल्हि कई त असांखे माज़ीअ जी ग़लतियुनि जो एतिराफ़ करिणो पवंदो, जेकॾहिं अॻियां वधिणो आहे, दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करिणो आहे। कुझु थींदे अव्हांखे नज़र अचे पियो, छाकाणि त बैरिस्टर गौहर साहिब बि इहा तरदीद करे पियो त के क़िस्म जूं के ॻाल्हियूं कोन पियूं थियनि, न का बैकडोर का मामला हलनि पिया हवाले सां। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हर मुल्क जी दाख़िला ख़ारजा पॉलिसी इहे बुनियादी शयूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे पस मंज़र में शयूं डेवलप थींदियूं आहिनि ऐं नफ़ा नुक़सान थींदा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते जेका बि गवर्नमेंट अचे थी पंहिंजी पॉलिसी खणी अचे थी, वरी वञे थी पाण सां गॾु खणी हली थी वञे। मुस्तक़िल मिज़ाजी सां असांजी न दाख़िला पॉलिसी हली सही आहे, न ख़ारजा पॉलिसी हली सही आहे। इन जा नतीजा आहिनि। ज़ालक जे दौर खां वठी दहशतगर्दी जो बुनियादु पियो उन खां शुरू थी, ऑर्गनाइज़ थींदी वई ऐं पोइ उनखे उन तरीक़े सां डील न कयो वियो। ऐं नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि त आम माण्हू ख़ौफ़ में मुब्तला आहे, ताजिर जेके आहिनि उहे बि ख़ौफ़ में मुब्तला आहिनि त आख़िर उहे कंदा छा, पंहिंजो पैसो किथे लॻाइनि। सनअतूं तव्हांजूं हितां जेके घणे भाङे शिफ्ट थी वियूं आहिनि ऐं मामला गड़बड़ आहिनि। तव्हां इन करे मुआशी तौर ते बि असां वॾा बदहाल आहियूं। तव्हांजी जेका अफ़रादी क़ुवत जेके असां चवंदा आहियूं, हर कंहिं मुल्क में वॾी अहमियत रखे थी। पढ़ियल लिखियल नौजवान सभु ॿाहिरि भॻा था वञनि, कोई हिते हिन मुल्क में रहण लाइ तयारु कोन्हे। ख़बर त हिते अॻिते असां मुस्तक़बिल छा थींदो, हर को माण्हू पंहिंजो मुस्तक़बिल सोचे थो। जीअं पीउ माउ पंहिंजे औलाद लाइ सोचींदा आहिनि, तीअं मुमलिकत खे ऐं हुकूमत खे पंहिंजे नौजवान लाइ सोचणु खपे त आख़िर इहो जेके इहे नौजवान आहिनि उनजो छा थींदो। तव्हां ॾिसो त माण्हू मरण खे पसंदि कनि था, ॿुॾनि था समुंड में वञी, पर भॼनि था हितां, निकिरणो कंहिं तरीक़े सां ॿाहिरि वञूं। इहो छा आहे त इहो हिकिड़ो पैगाम आहे उन हुकूमतुनि लाइ या उन्हनि जेके पॉलिसी जेके साज़ इदारा आहिनि हिते जेके पॉलिसियूं ठाहिनि था, त आख़िर इहो मामिलो वेंदो काॾे, थींदो छा। हाणे हींअर दोस्तनि जी हाणे ॻाल्हि कई त भई महांगाई वधी वई आहे, महांगाई एॾी वधी वई आहे जो असां बेरोज़गारी मथो महांगाई ऐं कंहिं बि शइ ते को कंट्रोल कोन्हे, हर कहिड़ो पंहिंजो। मां त इन ते पहुता त तव्हां जंहिंमें जेतिरी हिमत आहे उहो कमु करे, पोइ माण्हू कनि था ऐं नतीजो की उन कोई थिए बि कोन थो ऐं मामला ई गड़बड़ थियनि पिया। तंहिं करे अच्छा हाणे थींदी आहे पॉलिसी हिकिड़ी हूंदी आहे त पॉलिसी हिकिड़ो को बि मुल्क तव्हां जा जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उहो तव्हांजो कंहिं सां बि ठा कोन्हे। ऐं अफ़गानिस्तान जा मामला आहिनि, भारत तव्हांजे भरिसां आहे, ईरान तव्हांजे इन में आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे त इन्हनि इहा पॉलिसियूं जेके तव्हांजी ख़ारजा पॉलिसियूं आहिनि, असां वेठा आहियूं या त डायरेक्ट अमेरिका बादशाह ते जेको आहे सो एतमाद था कयूं, उन जे इंतज़ार में वेठा उहो छा थो करे ऐं मथे लेवल ते कहिड़ी सां सपोर्ट थी सघे थी। ॻाल्हि आहे त लोकल लेवल ते असां छा पिया कयूं, पंहिंजे घर अंदरि छा पियो थिए, पंहिंजे घर अंदरि जेका बाहि भरे पई सी बाहि विछाइनि पिया दुनिया अंदरि, हा बिल्कुलु, पंहिंजे घर अंदरि बाहि भरे पई। हा त इहे अच्छा एॾियूं ग़लतफ़हमियूं आहिनि। तव्हां ॾिसो न नंढी नंढी ॻाल्हि ते हाणे हिकिड़ो हीउ जेको वाक़ियो थियो तव्हांजो गुल प्लाज़ा वारो, भई कराची खे तव्हां वफ़ाक़ जे हवाले कयो, सूबो ठाहियो फलां, हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। वाक़िया केॾा थियनि पिया, हर सूबे में थियनि पिया, वफ़ाक़ में थियनि पिया, इस्लामाबाद में थियनि पिया। इहो मतिलबु इहो कोन्हे इहा छा आहे त हिकिड़ी हिकु त ज़हनी छुड़वागी, ॿियो माण्हू परेशान आहिनि त जेको मुंहं में अचे चई था ॾियनि हीअं कयो बसि ठीकु आहे इहो हल आहे। हाणे इहो जेको माण्हू पंहिंजे कावड़ जो इज़हार कनि था कंहिं तरीक़े सां, इहो हिकिड़ो डिवाइड रूल वारो जो मामिलो आहे उहो उन हद खां वधी वियो आहे ऐं नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे इहो मामिलो काॾे पियो वञे, इहो इन मामले खे केरु रोकींदो। हिकिड़ो टकेरो माण्हू आहे उहो बि हिकिड़ो वॾो मुताबिलो कंदो छॾे, उनजे वरी पोयों वरी बयानबाज़ी शुरू थी वञे, उनजो सनत चइबो आहे न। इहे शयूं इन करे थियूं त जेका सियासी अदम इस्तेकाम आहे हिन मुल्क में उहो वधी वियो आहे ऐं ख़ासि तौर सां जेके जमहूरी जी दावत कनि थियूं पार्टियूं, उन्हनि खे कोई आसान तरीक़ो थी वियो आहे त बाबा इलेक्शन खे खटणी आहे, उहे तरीक़ा सम्झी विया आहिनि। हाणे उन्हनि जे लाइ जमहूरियत सभु इहा आहे त इक़्तिदार में कीअं अचिबो आहे, सभु तौर तरीक़ा आसान आहिनि, उहे सिखी विया आहिनि ऐं इहो मामला थियनि पिया। पोइ कंहिं ते इल्ज़ाम थो लॻे दादरी जो, कंहिं ते कुझु, ऐं जेके असुलु मालिक आहिनि या जेके पॉलिसी ठाहिनि था वेठा ऐं जंहिंजी नज़र आहे जेके हुकूमतूं ठाहिनि था, उन्हनि जूं वरी पंहिंजूं तरजीहात आहिनि। उहे पंहिंजूं तरजीहात साम्हूं रखी पोइ हुकूमतूं ठाहिनि था। पोइ हुकूमत उहे नथी पूरी कनि त उनखे हटाए छॾनि वरी नई हुकूमत। हाणे जेको इहो अदम इस्तेकाम जेको सियासत में अची वियो आहे, हाणे पहिरियों त असां सोचींदा हुआसीं न मतां हीअं थियो हुजे मतां हीअं थिए, हाणे तत्सो करणु आसान थी वियो आहे छो असांखे ख़बर आहे त केरु किथे छा थो करे, सॼी ॻाल्हियूं ओपन थी थियूं वञनि। हाणे गेम ओपन थी चुकी आहे, गेम ओपन थी चुकी आहे। पर हाणे कुझु डेवलपमेंट्स बि असांखे नज़र आयूं साल जे आगाज़ में एजाज़ मार साहब ऐं ॿुधायो वियो
त ओपोज़िशन ऐं जेका हुकूमत आहे उन्हनि में वेझड़ा थिए थी ऐं मामला हाणे अॻियां वधंदा की डेडलॉक खां डायलॉग ताईं जो सफ़र थींदो, वरी पोइ उहो उते जो उते रुकिजी थो वञे, वरी विच में कुझु ॿियूं सरगर्मियूं थी थियूं वञनि, त अव्हांखे नज़र अचे पियो त हाणे जेका सूरत हाल आहे, ख़ुदि हुकूमत बार बार इहा ॻाल्हि करे पई त असांजे घर अंदरि बाहि भरे पई ऐं असांखे जेकॾहिं मुक़ाबिलो करिणो आहे दहशतगर्दी जो या ॿाहिरिनि चैलेंजिस जो, त पंहिंजे घर खे ठीकु करिणो पवंदो। ज़ाहिर आहे त जेकॾहिं जेसिताईं तव्हांजो हाउस एंड ऑर्डर न हूंदो त उन में जेको आहे तव्हां बहितरी कीअं आणे सघंदव। ऐं ईअं थो लॻे पियो हुकूमत जे पॉलिसियुनि मां, ऐं ईअं त वक़्ती तौर ते बसि डंग टपाओ जीअं हिकिड़ो चवंदा आहिनि न, त आम चवणी आहे त बसि हे मसइलो कंहिं तरीक़े सां टरे कीअं, उन टारण वारी ॻाल्हि थी हले पई। हिकिड़ो पाइदार मुस्तक़िल रोड मैप जेको आहे तरक़ीअ जो हुजे, चाहे उहो अवामी भलाई जो हुजे, उन हवाले सां के बि लॉन्ग टर्म फैसला थींदे नज़र नथा अचनि। हर मामले खे जेको आहे त ईअं बसि आर्ज़ी तौर ते उलझायो और मटी पाओ और पुट अंडर द कारपेट वारो जेको तरीक़ेकार आहे, उन जे करे मसइला उहे वरी वरी जनम बि वठनि था। ऐं सदाईं तव्हां ॾिसो हिकिड़ो पाकिस्तान जे ओवरऑल सिस्टम खे तव्हां खणी ॾिसो त जेके बि हिते माफ़ियाऊं वेठियूं आहिनि, उहे खंड जी माफ़िया हुजे, जेको 60 रुपए जो किलो आहे उहो तव्हां 200 रुपए किलो कीअं थो थिए पियो, उनखे तव्हां केरु रेगुलेट कंदो। ऐं अहिड़े तरीक़े सां पेट्रोल ते तव्हां 100-125 रुपयो टैक्स लीटर ते था वसूल कयो पिया, लेवी वञो था वधाईंदा, ऐं ॿिए पासे था चओ था असां महांगाई था घटि कयूं। त मक़सदु चवण जो त जेके हिकिड़ो मुस्तक़िल रोड मैप हूंदा आहिनि, लॉन्ग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म, उन पासे प्लैनिंग असांखे नज़र नथी अचे। बसि ईअं थो लॻे ॼण हुकूमत जे वस में अख़्तियार में शयूं न आहिनि। बज़ाहिर त हिननि खे जेको आहे त उहो प्रोटोकॉल ॾेई ऐं इक़्तिदार ऐं हुकुमरान जेको आहे त हुकुमरान त बणायो वियो आहे, पर अख़्तियार न आहे हिननि वटि। अख़्तियार कंहिं ॿिए हंधि आहे ऐं उहे पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला था कनि। पोइ कंहिंजी केतिरो अरसो पोस्टिंग थी हले, को कीअं थो करे, त उन्हनि जी जेको अप्रोच आहे उहा बि जेको आहे त उनजो असांखे को नतीजो नथो नज़र अचे। ऐं बलूचिस्तान जी ख़ासि करे ज़िक्र थियो त बलूचिस्तान में तव्हां ॾिसो त साॻियो फार्मूलो डंडे जे ज़ोर ते मामलनि खे ठीकु करण वारो जेको आहे उहो तव्हां हर दौर में ॾिसूं था, चाहे पीपल्स पार्टीअ जे 2008 वारो दौर हुजे या इन खां अॻु जो दौर हुजे बेनज़ीर साहिबा जो, त बलूचिस्तान खे हमेशह जेको आहे उहो हिकिड़ो डंडे जे ज़ोर ते ठीकु करण जो जेको आहे उहो कोशिशि कई पई वञे। ऐं साॻी सूरत हाल केपी में आहे। हाणे अली वज़ीर कहिड़ो दहशतगर्द आहे, कहिड़ी उन मुल्क जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे जेको आहे अहिड़ी जेको तव्हां उन ते रियासत मुखालिफ़ जो केस करे उनखे जेल में विधी वठाओ। त शहरी आज़ादियूं सलबनि, मीडिया ते पाबंदियूं आहिनि, केरु सही तरीक़े सां ॻाल्हाए नथो सघे पियो, ऐं हर शइ खे जेको आहे उहो तव्हां डंडे जे ज़ोर ते कंट्रोल करण जी ऐं हार्ड स्टेट जी जेका आहे मेंटेलिटी जॾहिं तव्हांजी इहा हूंदी त असांखे हिनखे पब्लिक वेलफेयर स्टेट न आहे ठाहिणो, हार्ड स्टेट ठाहिणो आहे। त उन में पोइ नतीजनि कहिड़ी जेको आहे बहितरी नज़र ईंदी, या कहिड़े शोबे में, कोई बि शोबो तव्हां खणी ॾिसो, किथे बि का अहिड़ी तव्हांखे बहितरी जी उमेद घटि बि नज़र कोन थी अचे पई। त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो जेको गवर्नमेंट जे पॉलिसियुनि जो हिकिड़ो डंग टपाओ वारो जेको हिकिड़ो तरीक़ेकार आहे, इनखे तब्दील करिणो पवंदो। ऐं रियासत खे जेकॾहिं तव्हांखे बचाइणो आहे त उनजे मुख़्तलिफ़ इदारनि में हिकिड़ा बेरहमी सां तव्हांखे इस्लाहात करणा पवंदा, ऐं तव्हांखे ओवरलैपिंग करण वारा इदारा ख़तमु करणा पवंदा। हरूभरू जेको तव्हां ब्यूरोक्रेसी खे वधायो, मुख़्तलिफ़ उहिदा क्रिएट करे उन सॼे सिस्टम खे तव्हां जेसिताईं ख़तमु न कंदव ऐं रेडिकल चेंजिस न आणींदव, तेसिताईं मां नथो सम्झां त हिन मुल्क में का बहितरी अची सघे थी। बसि ईअं ई जीअं जंहिं जंहिं शोबे में जेके माफ़िया आहिनि, जेके माण्हुनि जा इंट्रस्ट बेस्ड जेको हिकिड़ो ग्रुप ठहियल आहिनि, त उन्हनि जो कंट्रोल आहे। बाक़ी रियासत जो कंट्रोल जेको आहे उहो नज़र ई कोन थो अचे। एजाज़ उमर साहब, हाणे जिन रेडिकल चेंजिस जो ज़िक्र कयो पिया, ऑपोज़िशन इतिहाद हाणे इन हवाले सां उनजी छा स्ट्रेटेजी थींदे ॾिसो था? मां ॾिसो पिया त हाणे अॼु जेका गुज़िरियल ॾींहं वारी जेका असां ॾिठीसीं सूरत हाल, जेका नाकामी नज़र आई, उनखां पोइ ऑपोज़िशन गॾु थींदे अव्हांखे नज़र अचे पई, हुकूमत खे को टफ टाइम ॾियण में या हिननि रेडिकल चेंजिस ते आणण ते मजबूर करण में, को प्रेशर विझण में को कामयाबु थींदे नज़र अचे पई, को मैकेनिज़म जोड़ींदे नज़र अचे पई? न, मूंखे त नज़र नथो अचे। ऐं नई इन मां ईअं थो लॻे त उन्हनि जी का प्रायोरिटी आहे इहे रेडिकल रिफॉर्म्स जे हवाले सां न हुकूमत जी थी लॻे, नई जेको आहे त अपोज़िशन जी थी लॻे। अपोज़िशन जो सॼो ज़ोर हिन ॻाल्हि ते आहे त इमरान ख़ान ॿाहिरि अचे ऐं जेको आहे त उहो उन जे लाइ सभु
कुझु कनि पिया वेठा। ऐं हुकूमत वारा बि चवनि था त बाबा ठीकु आहे, जेतिरी असांखे हिकिड़े दाइरे में घुमण जो ऐं कमु करण जो अख़्तियार मिलियल आहे उते ई रहिजे ऐं वॾनि खे आकाउनि खे नाराज़ न कजे। ऐं जीअं अॻु में बि ॻाल्हि थी, कंहिं दोस्त चयो त हिन मुल्क में इलेक्शन रिफॉर्म जे हवाले सां इलेक्शन जॾहिं थींदी आहे उन में धांधली थींदी आहे त पोइ त कुझु अरसे जे लाइ उहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त इलेक्टोरल रिफॉर्म थियणु घुरिजनि, पर उन खां पोइ सभु जेको आहे उहो फिरी वेंदा आहिनि हिन ॻाल्हि तां। उनजो रीज़न इहो आहे, तव्हां माज़ी में ॾिसो त सभु हिन धांधली ज़दा सिस्टम वारे जेको आहे निज़ाम जा बेनिफिशरी रहिया आहिनि। उहो कॾहिं PTI थी बेनिफिशरी रहे, कॾहिं पीपल्स पार्टी थी रहे, कॾहिं जेको आहे त नून लीग थी रहे। त इहे या बलूचिस्तान में मखसूस धराधर आहिनि पिया, त उन सभु बेनिफिशरी हुजण जे करे सभु कंहिंखे आसरो आहे त मन हितां दाह लॻी वञे, जंहिंजे करे उहे प्रॉपर तरीक़े सां जेके रिफॉर्म्स आहिनि, रूल्स आहिनि, रेगुलेशन्स आहिनि, लॉज आहिनि, उन्हनि में का बि असांखे रेडिकल क़िस्म जी करेक्शन या उन्हनि में बहितरी जेको आहे त न एजेंडा ते हिननि जी आहे, न प्रायोरिटी थी लॻे, न ई उन पासे को अहिड़ो कमु थींदे नज़र थो अचे। त उहो मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि जी सभिनी जे बेनिफिशरी हुजण जे करे ऐं हीअ ईअं ई हाणे सम्झी वेठा आहिनि त असांखे इन ई सिस्टम मां फ़ाइदो मिली सघे थो, जेको थोरो घणो मिलियो त उन जे करे जेको आहे हीअ को इनिशिएटिव वठण लाइ तयार ई कोन्हनि के। कैसे पब्लिक जी ॻाल्हि कई एजाज साहब त हाणे हार्ड स्टेट वारी पॉलिसी असांखे हावी नज़र अचे पई ऐं पब्लिक वेलफेयर जी जेका ॻाल्हियूं आहिनि उहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं बयाननि ताईं महदूद आहिनि। त पब्लिक जो सेंटिमेंट अव्हांखे सोशल मीडिया ते त असां हुनजो इज़हार ॾिसूं पिया, इन फ्रस्ट्रेशन जो इज़हार बि असीं ॾिसूं पिया, पर असां ॾिसूं पिया त ऑपोज़िशन हुजे या हुकूमत पब्लिक खे पाण सां गॾु जोड़ण में बिल्कुलु नाकाम नज़र अचनि पियूं। कुझु ॾींहं अॻु अव्हांखे यादि हूंदो त KP अंदरि सुहेल आफरीदी साहब खां इहो सुवाल बि थियो कंहिं शागिर्दाणीअ पारां त जेकॾहिं अव्हां इहा ॻाल्हि कयो था त ॿियनि हंधनि ते जाली मैंडेट आहे, पर जेकॾहिं ऐं इन ॻाल्हि जी दावा बि कयो पिया त KP अंदरि असुलु अवामी मैंडेट आहे, त उन बावजूदि KP अंदरि पोइ मसइलनि जो हल छो न निकिरी सघियो आहे। त हीअ जेका सूरत हाल नज़र अचे पई, जेको वधंदड़ फ़ासिलो असीं ॾिसूं पिया अवाम ऐं हुकूमत विच में, ऑपोज़िशन विच में, इहो किथे दंग थींदे अव्हांखे नज़र अचे पियो, किथे ॾिसो पिया अव्हां पब्लिक खे? पाकिस्तान जे अंदरि जेको आहे जनरल सैयद हमीद बाजवा अलाए कहिड़ी डॉक्टर आहिनि, अलाए केरु हुननि जे पोयां तमामु वॾी पाकिस्तान जे अंदरूनी जेको आहे डिस्टेबलाइज़ पाकिस्तान थियो। तालिबान आया, तालिबान खे रखियो वियो ऐं पूरी हुनजी जेका आहे जेका वियो हुते काबुल में वञी जेको आहे हुते चांहि पी कई होटल में, ऐं हुन खां पोइ केॾी वॾी तुरत सां हुनखे खणी जेको आहे प्यार सॼियूं कोटियूं जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि, कीअं रिलीफ कनि हिननि हिकिड़ो पूरो जेको आहे आउट ऑफ द बेस जेको आहे सो 9/11 9 मई थियो तव्हांजे साम्हूं आहे, वरी 26 नवंबर थियो तव्हांजे साम्हूं आहे। हीअ पूरी बग़ावत हिन बग़ावत खे ख़तमु करण लाइ ट्रेजिडी अफ़सोसनाक ख़बर आहे 26 अमेंडमेंट कई वई, 27 अमेंडमेंट कई वई, इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी खे धक लॻो, पीका एक्ट आंदो ऐं पूरी जेका आहे जेको आहे सो मसल फ्लैक्स वारो जेको आहे माना बाह जे तौर ते पावर जे तौर ते जेको आहे ज़िक्र करे जेको आहे सो हिननि जेको आहे सो गवर्नमेंट हलाइण जी कोशिशि कई आहे, या वरी ॿिया साइड इफेक्ट्स आहिनि। हाणे मूं तव्हांखे चयो न जीअं नेपाल, बंगाल में, बांग्लादेश में, श्रीलंका में वॾी अपराइजिंग थी, मां निकिरी आयासीं, पाकिस्तान जी सूरत ॾाढी ख़राबु आहे। तमामु रियासत जेका आहे त मखसूस टोले खां निकिरे कान थी पई। उहो हिसाब जी गवर्नमेंट हुजे हुन में साॻिया ई माण्हू आहिनि, उहे जेके आहिनि से नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट हुजे, ॿियनि जी गवर्नमेंट हुजे, हेॾे माण्हू कंदा हो ई था। हिकिड़ी पूरी जेका आहे हिकिड़ी इलीट आहे जेका पाकिस्तान जी तबाही जो जेको आहे सबबु आहे उहो इमरान ख़ान साहिबु, गॾु ई इमरान ख़ान साहिबु हुयो, वरी हिकिड़ो फॉरेन फंडिंग हे उहो अलाए कहिड़ा हुनजा हिसाब किताब आहे। हाणे हिकिड़े हंधि जेको आहे TTP एक्टिव लॻी पई आहे, जेको आहे PLA एक्टिव लॻी पई आहे, ऐं ख़ुदि जेको आहे सो अपोजिशन जेका आहे जेका PTI वारी, उन जेका रही आहे अप्रोच रही आहे उहा वायलेंस वारी अप्रोच रही आहे, उहा लॉ एंड ऑर्डर खे सफ़ा न ताड़े बिल्कुलु जेको आहे सो जंहिंमें माना हिकिड़ो रेवोल्यूशन आणणो आहे 9/11 वारो जेको मई वारो वक़्तु, ॾाढो पैटर्न आहे। इहो पैटर्न पंजाब में बि आहे, इहो पैटर्न KPK में बि आहे, पैटर्न जेको आहे सो बलूचिस्तान सिंध जे अंदरि जेको आहे सो पीपल्स पार्टी जो ज़बरदस्त नुक़सानु थियो आहे। तमामु जेका आहे पीपल्स पार्टी जेका आहे तमामु माण्हुनि खे मायूस कयो आहे। हिकिड़ी जेका आहे सा बेरोज़गारी, बुख, बदहाली, ॿियो जो पुलिस स्टेट थी वई आहे। इहे पुलिस जेका आहे उनजा केतिरा कारनामा ॾाढी नाकाम चङी पुलिस जी हालत आहे, ऐं
हिन जो सॼो सोर्स जेको आहे इवन पाणी जे हवाले सां जेको मोर जो वाक़ियो आहे जेको लगारी जेको आहे ॻोठो जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे त हिकिड़ी जेका उहा फासिस्ट जेका स्टेट जेका आहे उहा 20 सालनि खां पोइ 25 अहिड़ी फासिस्ट स्टेट मुशर्रफ जे ज़माने में बि कान हुई जेका हिन गवर्नमेंट जे ज़ाविये में ॾिसण थी अगरि इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त तमामु वॾी चैलेंजिस हिकिड़ो रिवॉल्ट पिया हुया पाकिस्तान जे कब्ज़ो करण पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ पाकिस्तान जे एटम ते कब्ज़ो सभु हिकिड़ी पूरी चेंज आहिनि जिन सां अहिड़ा मुख़्तलिफ़ जेके माण्हू मुंसलिक हुआ ऐं अॼु बि आहिनि ऐं हिन वे हुनजो जेको खामियाज़ो जेको आहे उहो माण्हुनि भोॻियो आहे ऐं तमामु घणो भोॻियो आहे पर उहे अञा यूनाइट कोन था थी सघनि पिया पाकिस्तान खे रियल डेमोक्रेसी डिफिसिट जेको आहे सो मारायो आहे हाणे बि डेमोक्रेसी हाणे बि चक्र में ईंदा आहिनि हाणे बि डेमोक्रेसी हलाईंदा ही पंहिंजा दहकार पूरा कंदा हिन जो कोई एॾो वॾो सीरियस जेको आहे सो कोन्हे को त जेको आहे को वॾो सीरियस कमु करे ईंदा ही पंहिंजा दहकार पूरा कंदा हिकिड़ा 5 साल ॿिया 5 साल ज़ोरी कढण जी कोशिशि कंदा ऐं 5 साल पूरा अञा मस कंदा तमामु घणो जेको आहे सो कमु थींदो ख़ुदि जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट जेका आहे सा उहा हींअर खां ई महसूसु करे पई त जेके अनपॉपुलरिटी वधे पई PML जी पीपल्स पार्टी जी हाणे जे लाइबिलिटी फॉर देम जेकर ही लाइबिलिटी थी आहे त हू वरी जेको आहे ॿियो को पौरो हिते आणींदा ऐं कंट्रोल डेमोक्रेसी ते उहो शयुनि खे हलाईंदा पर छा पाकिस्तान हिन पूरे जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी रेवोल्यूशन्स में दुनिया तमामु चेंज थी आहे रेस्ट तमामु तब्दील थी थियनि 80 सालनि खां पोइ जेको अॻिली 3rd वर्ल्ड वॉर जेका आहे असांजे ध्यान खे ॾिसी आहे 2nd वर्ल्ड वॉर पाकिस्तान खे बणायो 3rd वॉर पाकिस्तान ख़तरनाक साबित थींदी पाकिस्तान जी स्टेबिलिटी पाकिस्तान जे एटम बम में आहे पाकिस्तान जी स्टेबिलिटी पाकिस्तान जी इकोनॉमी में आहे पाकिस्तान जेका स्टेबिलिटी नथो ॾेई सघे न उहा डेमोक्रेसी जेको फुक़दान ऐं डिफिसिट आहे उहो यकीनन पाकिस्तान जी विच में पइजी सघे थो इन करे ऐं फेडरल डेमोक्रेसी या डेमोक्रेसी न पार्लियामेंट्री फेडरल डेमोक्रेसी सभिनी सूबनि खे ऑन बोर्ड खणनि ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि खे जेको आहे हुनखे गवर्नमेंट ॾियनि भले उहे तव्हांखे बुलंदकारी ॾियनि डॉक्टर मालिक खे अख्तर मंज़िल खे अॻिते आणिजे त जीअं तव्हां जेको आहे सो तव्हांजे इंडिजिनस मूवमेंट खे जेको आहे रोके सघियो न की इंडिजिनस मूवमेंट जे ईरान जी इंडिजिनस मूवमेंट आहे उहा फॉरेन जेका ॿाहिरियां जेके इन्वेडर्स आहिनि हुननि सां पंहिंजो ला करे वेठी आहे थियोक्रेटिक गवर्नमेंट सां विढ़ण ॾे लाइ ईअं बलोचिस्तान जे अंदरि इंडिजिनस मूवमेंट आहे ऐं मफ़ेद खे उहो किथे जेको आहे पंहिंजो पाण खे जेको आहे ॿाहिरि धुरियुनि सां जोड़े छॾे तंहिंजे करे अचो त पंहिंजो हाउस इन ऑर्डर कयूं पाकिस्तान में प्लूरलिटी डेमोक्रेसी जेको आहे बर्दाश्त ऐं सभु कुझु जेको आहे गॾिजी खणो ऐं तमामु सच्ची हसास मामिलो आहे जी भाई साहब वे फॉरवर्ड जो ॻाल्हि कनि पिया काई साहब ऐं जेका ॻाल्हि थी त ज़ाहिर आहे रोशनी विधी त अवामी सतह ते कहिड़ो सेंटीमेंट आहे हुकूमत छा पई करे ऑपोजिशन छा पई करे पर ज़ाहिर असां ॾिसूं था त हिन वक़्तु दुनिया अंदरि बि तमामु वॾा तकरार बि उहे टेबल ते अचनि पिया हुनजो हल निकिरे पियो ऐं ज़ाहिर आहे जेतिरो बि वॾो मसइलो हुजे उहो बहरहाल हुनजो हल जेको हुजे थो गॾिजी वेहण सां निकिरे थो त हाणे वे फॉरवर्ड अवां छा ॾिसो पिया ही हुकूमत बार बार इहा ॻाल्हि करे पई त असांखे रियलाइज़ेशन मौजूदु आहे असीं एतिराफ़ असांखे करिणो पवंदो माज़ी जी ग़लतियुनि जो हिकु थियणो पवंदो हिकु पेज ते अचिणो पवंदो कीअं ॾिसो पिया उन हवाले सां सूरत हाल ऐं कंहिंखे उन ॾस में अवां इनिशिएटिव खणंदे नज़र ॾिसो पिया छाकाणि त ऑपोजिशन जे हवाले सां बि ॻाल्हि थी त अचकज़ई साहब हुजे या ॿिया हुजनि ॻाल्हाए पियो त ही तमामु घणा सीनियर आहिनि इन मामले ते ऐं को सुठो किरदारु प्ले करे सघनि था नियत साफ़ हुअणु खपे जेसीं तव्हांजी नियत साफ़ न आहे इन में जेके सियासत तव्हां इन्वॉल्व था कयो त पोइ को फ़ैसिलो कोन थी सघंदो ऐं ज़रूरी आहे नियत साफ़ हुजे ऐं सभई मिली करे माण्हुनि लाइ सोचनि मुल्क लाइ सोचनि त उन में रहंदड़ माण्हुनि लाइ सोचनि त मां मसइलो हल निकिरी ईंदो आराम सां निकिरी ईंदो कोई इशू न आहे पर ॻाल्हि आहे त हिते सियासत एॾी अंदरि वधी वई आहे ऐं सियासत सां गॾु मुनाफ़िक़त जंहिंजे करे तव्हां जूं शयूं क्लियर कोन थियूं थियनि ऐं हर को ख़ौफ़ में मुब्तला आहे ऐं कंहिंखे हुनजो शक आहे हुनजो शक आहे सियासतदान पंहिंजे दाव पेच खेॾनि था मां त हमेशह चवंदो आहियां जेकॾहिं इमरान ख़ान थोरो जज़्बाई थी वियो जज़्बाई न थिए हिमत हुकूमत हुनखे मिली चुकी हुई आहे छो हिते ॿारनि ते सभिनी जो पंहिंजे वारे जो इंतज़ारु जेके आदी आहिनि उहे पंहिंजो इंतज़ारु कनि था वारे जो ॻाल्हाइनि कोन था वारो अची थो वञे हुननि जो हे पहिरियों दफ़ो फस्ट टाइम जेको आहे हे हिन जी नई एंट्री ऐं हिन सम्झो त शायदि मुंहिंजी इंसल्ट थी आहे मूंखे अलाए वारो मिले अलाए न मिले त जल्दबाज़ी थी वियो ऐं हिन जा जेके हिन जे नेगेटिव नंबर वधी विया आहिनि त इन करे इहो भुगते थो पियो पर जेकॾहिं सब्र करे हा त हिन ताईं इहे चेंजूं हिते जेके हुकूमतूं ठाहियूं वेंदियूं आहिनि न उनजे जा ख़ासि टारगेट ते ठाहियूं वेंदियूं आहिनि त हीउ टारगेट पूरो कयो तव्हांखे हेतिरे महीने लाइ हुकूमत मिली आहे हेतिरे सालनि जे लाइ न कंदा ऑटोमेटिक हटी वेंदा इहो जेको ॾिसूं पिया शुरू खां वठी
जमहूरियत हाणे हिकिड़ो नालो अची वियो आहे त भई ठीकु आहे जीअं मां तव्हांखे पहिरियों चयो त जमहूरियत मतिलबु इहो जेके सिखी विया आहिनि त बाबा इलेक्शन कीअं खटिजे ऐं इक़दार कीअं जिन खे इहे इन जो तजुर्बा आहिनि या जिन खे उनखे परवाह ई कान्हे उहे आराम सां अचनि था पंहिंजो हले पियो। ॻाल्हि इहा त सोचूं तव्हां असां सां आम माण्हू सोचंदो त असांजो छा थींदो। त हाणे मजमूई तौर ते अगरि ॾिठो वञे त भई जेके हालात त ख़राबु आहिनि। जेकॾहिं तव्हांखे पीअण जो साफ़ु पाणी नथो मिले, तव्हां आराम सां घर नथा सुम्ही सघो, अमन वारी सूरत ख़राबु आहे ऐं त पोइ उन में को फ़ाइदो कोन्हे न। उहो त पोइ मां सम्झां थो त सभिनी लाइ चैलेंज हुअणु खपे, हुकूमत लाइ बि ऐं जेके हुकूमतूं ठाहिनि था उन्हनि जे लाइ बि, त भई इन शयुनि खे कंट्रोल करणु खपे। भई मुज़ाकरात आख़िरी हल आहे हर कंहिं शइ जो। वॾा वॾा मामला मुज़ाकरात ज़रिए था, बल्कि केतिरनि ईअं थियो आहे त केतिरा जेके रियासतूं दरख़्वास्त ॾियनि थियूं तव्हांजे मुल्क में शामिलु थी थियूं वञनि, वरी दरख़्वास्त ॾियनि थियूं असां हाणे वापसि सां वञूं, मज़ो नथो अचे तव्हां वञो वापसि। न उते लड़ती लॻे, न उते का फायरिंग थी थिए, न उते माण्हू खमिजनि था, न का अहिड़ी ॻाल्हि थिए थी। आम टेबल ते शयूं हल थियूं थियनि। तंहिं करे हाणे असांखे बि हिते जेको आहे सो जेसिताईं असांजे सियासतदाननि में या जेके हुकूमतूं ठाहिनि था उन्हनि में शयूं नथो अचे, तेसिताईं इहे मामला हलंदा रहंदा ऐं डिवाइड एंड रूल वारी पॉलिसी जेका आहे तमामु मां सम्झां थो घणी वधी वई आहे। घणी वधी वई आहे। जी एजा सभु फाइनल को वांदो छा चवंदो आख़िर में? जी बिल्कुलु उहा ई ॻाल्हि आहे त हिन रियासत जे इदारनि जी या जेके बि इदारा आहिनि, चाहे पार्लियामेंट हुजे, गवर्नमेंट या जेको आहे जुडिशरी, तव्हां ॾिसो त किथे बि तव्हांखे का हिकिड़ी उमेद नज़र नथी अचे। शयूं बदतर थींदे नज़र अचनि थियूं, बहितर थींदे नज़र कोन थियूं अचनि। ऐं उन में इहा ई विल जेको शामिल आहे, जॾहिं तव्हां अवाम जे मैंडेट खे अहमियत ॾींदव तॾहिं ई जेको आहे अवाम जे मफ़ाद में शयूं थींदियूं। हिते जेको आहे त सिर्फ़ु चंद हिकिड़नि जेको माफ़ियाज़ लाइक शिकिल अख़्तियार करे चुका आहिनि, जमहूरियत जो नालो इस्तेमालु कंदे हिकिड़ी बदतरीन जेके पंहिंजो पाण खे हाइब्रिड सिस्टम था चवनि पिया, हीअ त अञा हाइब्रिड खां बि बदतर थींदो पियो वञे। ऐं अहिड़े माहौल में उन्हनि जी न प्रायोरिटी आहे, न पॉलिसी आहे, न उन्हनि जी इहा ज़रूरत आहे। बसि हुननि खे पंहिंजो पेट भरणो आहे ऐं पंहिंजे मख़सूस तबिको जेको आहे उहो सोकाल तबिको जेके अशराफिया चओ या उनखे बदमाशिया चओ, त उहे पंहिंजे उल्लू सिधो कयूं वेठा आहिनि ऐं कंहिंखे कंहिंजी का परवाह कोन्हे का। हर को बसि ईअं लॻो पियो आहे पंहिंजे आसिरे ते। त मूंखे घटि में घटि जेको आहे त हिन रियासत में फौरी तौर ते का बहितरी जी उमेद कोन थी नज़र अचे त को अवामी भलाई जो बि को सिलसिलो अॻिते वधी सघे थो। बसि ईअं ई हलंदो रहंदो जहान जीअं हले थो पियो ऐं हिकिड़ो बदतरीन शकिल अख़्तियार कंदो वेंदो ॾींहों ॾींहुं, जेकॾहिं इहे अहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं कंटिन्यू रहियूं त। वरी महिरबानी मजेजान मार साहब, जावेद काई साहब, खुर्शीद अबाई साहब। नाज़रीन गुफ्तगू मां ॿुधी पंहिंजे अॼोके प्रोग्राम में गुफ्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।